नाज़रीन, हलाणी खां रिपोर्ट करे पियो मसूद अहमद से तो सिंधी अदब संगत शाख हलाणी पारां हिन धरती जे 5 किताबनि जो शहर हीणो हीरण पन, गीत मुंहिंजा मीत, आयो मुंहिंजी जान, तो बिन कुझु बि न मां ऐं मूंखे मट अपटिया जहिड़नि किताबनि जे ख़ालिक शाइर अदीब भाउ ग़ुलाम शबीर हालीपोटो जी 10वीं वरसी हलाणी प्रेस क्लब में मल्हाई वई, जंहिंजी सदारत तना सखावत महिमान ख़ासि हाफ़िज़ मुनीर अहमद हालीपोटो, एज़ाज़ी महिमाननि में शाइर अदीब इक़बाल गाॾी, आज़िज़ इम्तियाज़ नोहपोटो, सैयद जानी शाह, सैयद सजाद शाह, अब्दुर्रज़ाक लाशारी जन हुया। ग़ुलाम शबीर जी शख़्सियत ते ॻाल्हाईंदे चयो त शबीर जी शाइरी जज़्बनि एहसासनि वारी शाइरी आहे। शबीर हालीपोटो जी शाइरीअ में सिंध सां लाॻापियल ॿोली सक़ाफ़त मोहबत सां भरपूर थियल आहे। शाइर शरीफ़ सूमरो स्टेट सेक्रेटरी जा फ़राइज़ ॾींदे शाहनवाज़ शान, इस्माइल सियाल, मिस्किन असद सूमरो, नादम इम्तियाज़, नज़ीर हालीपोटो, गरीब अयाज़ लाशारी ऐं ॿियनि शबीर हालीपोटो जी शख़्सियत ते पिणु ॻाल्हायो, जॾहिं त शाइरनि अदीबनि ऐं संदसि भाइरनि मज़ार ते वञी करे संदसि मज़ार मथां गुलनि जी वर्खा कई ऐं दुआऊं पिणु घुरियूं वयूं।